कराची में IBA टेस्ट में 33 मार्क्स ते पास करार ॾियण उम्मीदवारनि जो एहतजाज CM हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश। पुलिस मुज़ाहिरीन खे रेड रूम में दाख़िल थियण खां पुलिस मुज़ाहिरीन खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके वरितो। केतिरा उम्मीदवार गिरफ़्तार। मुज़ाहिरीन अखियुनि ते पटियूं, हथनि में ज़ंजीरूं ऐं ॻिचीअ में सुकल मानियूं ॿधी एहतजाज रिकॉर्ड करायो। कराची में IBA टेस्ट में 33 मार्क्स ते पास करार ॾियण उम्मीदवारनि जो एहतजाज CM हाउस ॾांहुं मार्च जी कोशिश। पुलिस मुज़ाहिरीन खे रेड रूम में दाख़िल थियण खां पुलिस मुज़ाहिरीन खे रेड ज़ोन में दाख़िल थियण खां रोके वरितो। केतिरा उम्मीदवार गिरफ़्तार। मुज़ाहिरीन अखियुनि ते पटियूं, हथनि में ज़ंजीरूं ऐं ॻिचीअ में सुकल मानियूं ॿधी एहतजाज रिकॉर्ड करायो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।